अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में वाक़ई भली कार थी क्यों नाज़रीन। अॼु पंजो ॾींहुं आहे मुल्क जो आवाम रोडनि रस्तनि ते आहे। गुज़िरियल ॾींहुं बि अने हिन इंतहाई अहम मामले ते जंहिं ते मुल्क जो सॼो आवाम एहतजाज करे पियो। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां असीं तफ़सीली प्रोग्राम करे चुका आहियूं। अॼु बि सूरत हाल में को ख़ासि फ़र्क़ु न आयो आहे। 3 ॾींहंनि खां आवाम खे इहे आसरा पे ॾिना विया त अॼु या सुभाणे असीं मशावरत कयूं पिया, असीं तजवीज़ुनि ते गौर कयूं पिया, मुख़्तलिफ़ शयुनि ते मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर हले पियो ऐं अव्हां खे रिलीफ ॾिनो वेंदो। हाणे उहे आसरा थिया पूरा। निगरान हुकूमत जेके मामला कया, जेके आसरा ॾिना, जेके वाइदा कया। अॼु नाज़रीन 3 ॾींहं आहे ऐं अॼु कैबिनेट जो हिकु अहम इजलास थियो निगरान वज़ीर आज़म सदारत हेठि, ऐं उन में इहा ॻाल्हि साम्हूं आई त अवाम खे रिलीफ नथा ॾेई सघूं, छाकाणि त जेको IMF सां असांजो मुआहिदो थियल आहे, असीं हिकिड़े मुआहिदे में वियल आहियूं ऐं उहो मुआहिदो रुकावट आहे, जंहिं करे असीं हिन वक़्तु रिलीफ नथा ॾेई सघूं। 3 ॾींहंनि जे आसरनि ऐं वाइदनि खां पोइ, डिघी मशावरतुनि खां पोइ अवाम खे रिलीफ जे नाले ते जेको बिजली बिल आहे उन जी क़िस्तनि में अदायगी वारो तजवीज़ जेका आहे उन जी तजवीज़ साम्हूं आई, उन जी मंज़ूरी ॾिनी वई आहे त क़िस्तनि में जेके ॻाढ़ा बिल आहिनि उहे भरिया वञनि। ॿिए पासे इन तजवीज़ खे बि अवाम रद्द करे थो ऐं जेका ही समूरे मामले जी हैंडलिंग आहे उन ते बि अवाम में शदीद कावड़ आहे। शदीद नाज़रीन जेका एहतजाज वारी लहर आहे उहो पूरे मुल्क जे हवाले सां असांखे नज़र अचे पई ऐं एहतजाज मुसलसल वधे पियो। जेके कुझु पार्टीज़ आहिनि उन्हनि पिणु इन एहतजाज जे हवाले सां पंहिंजियूं कॉल्स बि ॾिनियूं आहिनि। जमायत इस्लामी जो असीं ज़िक्र कयोसीं त जमायत इस्लामी जो हिकिड़ो मुल्कगीर सॾु ॾिनल आहे हड़ताल जो छंछरु वारे ॾिहाड़े ते। उनखां सवाइ ॿियूं पार्टीज़ बि एहतजाज जी ॻाल्हि जी सपोर्ट करे रहियूं आहिनि। हीअ नाज़रीन हिकु पासे इंतिहाई अहम मामिलो आहे जंहिं गुज़िरियल 5 ॾींहंनि खां अवाम खे सख़्तु तकलीफ़ में रखियो आहे। अवाम अॻी अज़ाब में आहे, मथां वरी हीउ समूरो सिलसिलो आहे। ॿिए पासे असां ॾिसूं था त हुक्मराननि जो जेको ध्यानु आहे उहो कहिड़े पासे आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। अॼु अवां ॾिठो त अॼु हिकु केस जो फ़ैसिलो साम्हूं आयो। हीउ केस आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻूणे चेयरमैन इमरान ख़ान साहब जो, जंहिंमें तोशाखाना वारे केस में खेनि 3 सालनि जी सज़ा आयल हुई ऐं 1 लख रुपए जो जेको ॾंढ हो हुन जे मथां हो। अॼु हाई कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट, ट्रायल कोर्ट जी उहा ॿुधायल सज़ा मुअत्तल करे छॾी आहे। लिखत में ही मामिलो फ़ैसिलो साम्हूं अची चुको आहे, जंहिं ते पिणु रद्दअमल साम्हूं अचे पियो ऐं वज़ीर आज़म खां वठी करे अॻूणे वज़ीर आज़म खां वठी करे जेके पार्टीज़ आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे रद्दअमल जो इज़हार कनि पियूं ऐं इहो ॼाणाइनि पियूं त मुस्लिम लीग नून जो ज़िक्र कयूं, असां PDM जो ज़िक्र कयूं त सख़्तु तनक़ीद बि साम्हूं अचे पई त लाडले खे सज़ा ज़रूरु मुअत्तल थी आहे पर संदसि नाअहली बरक़रार आहे। ही मामिलो साम्हूं अचे पियो त हिकु पासे अवाम जी प्रायोरिटी नज़र अचे पई त अवाम जो ध्यानु छा ते आहे, अवाम जे लाइ हिन वक़्तु सभ खां वॾो मसइलो कहिड़ो आहे। ॿिए पासे हुक्मराननि लाइ जेके अॻूणा आहिनि, जेके हाणोका हुक्मरान आहिनि, उन्हनि जी तरजीह छा आहे उहो पिणु अव्हां जे साॾो आहे। अॼोके प्रोग्राम में इन्हनि डेवलपमेंट्स खे डिस्कस कंदासीं ऐं इहा बि ज़रूरु नाज़रीन अव्हांखे सुध हूंदी त अॼु इलेक्शन कमीशन पिणु मुतहरिक नज़र अचे पई आम चूंडनि वारे मामले ते। कुझु अहम इजलास बि थिया आहिनि, कुझु पार्टीज़ बि इलेक्शन कमीशन न वयूं आहिनि। निगरान गवर्नमेंट इहा ॻाल्हि करे पई त इलेक्शन कमीशन जॾहिं असांखे तारीख़ ॾींदी असीं पोइ इलेक्शन जे कराइण वारो जेको कमु आहे उन ते असीं पंहिंजो कमु शुरू कंदासीं। प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं, इन्हनि डेवलपमेंट्स खे वधीक सम्झंदासीं। एक्सपर्ट पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ सां कराईंदसि। मूंखे अॼोके प्रोग्राम में जॉइन कयो आहे नाज़रीन सीनियर तर्ज़िया निगार आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि नसीर मेमन साहब, मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम में शरीक हूंदा। बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब कानूनी माहिर आहिनि, तर्ज़िया निगार आहिनि, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। मूंखां सवाइ नाज़रीन नाले वारा साफ़ी आहिनि, तर्ज़िया निगार आहिनि। एजाज़ महर साहब मूंसां गॾु अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। अवां सभिनी खे भली कार थी चवां। नसीर साहब, एजाज़ साहब, अवां जी इजाज़त सां बैरिस्टर ज़मीर साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। केस अवां जे आॾो आहे, हाणे हिकिड़ो बहस छुड़ियो आहे। कुझु माहिरनि जो इहो ख़्यालु आहे ऐं ख़ुदि पार्टीज़ जो रद्दअमल ॾियनि पियूं त सज़ा ज़रूरु मुअत्तल थी आहे पर जेका नाअहली आहे उहा बरक़रार रहंदी। PTI पारां हिकिड़ी दावा साम्हूं अचे पई त छाकाणि त सज़ा मुअत्तल थी चुकी आहे, इन करे जेका उनजी चेयरमैन वारी हैसियत हुई PTI जे अॻूणे चेयरमैन ख़ान साहब जी, उहा बहाल थी चुकी आहे। अवां छा चवंदो? नाजिया, सभ खां पहिरियों मां मशकूर आहियां अवां जो। हाणे अर्ज़ु इहो आहे त तोशाखाना जो जेको बि केस हुयो उहो जंहिं दौर सां हलियो उहो हमेशह मीडिया ते ज़ाहिर बहस रहियो ऐं उनखे अवामी सतह ते, सियासी सतह ते तमामु घणो जेको आहे सो मीडिया जी प्रोजेक्शन मिली ऐं सियासी पार्टियुनि उन ते सियासत बि भरपूर तरीक़े सां कई
अदालतुनि जो उन ते जेको बि पंहिंजो मौक़िफ़ आयो, कुझु जज हुन में कंट्रोवर्शियल थिया, कुझु वरी उन जे फेवर जे तहत उन्हनि जो इहो इम्प्रेशन वियो। जेको मिलियो जुलियो रद्द अमल रहियो उहो त हिकिड़ो सियासी ऐं अवामी हुयो। पर बीइंग अ स्टूडेंट ऑफ लॉ जेकॾहिं इहो ॾिठो थो वञे त असांजे पाकिस्तान जे क़ानूनी नज़ीर में क़ानूनी इंसाफ़ जे जेको प्रोसीजर्स आहिनि उन में इहा शइ असां वटि मौजूदु आहे त जेकॾहिं पनिशमेंट थोरे टेन्योर जी आहे, यानी 1 खां 3 साल जी पनिशमेंट आहे, त उन में असां वटि CRPC जो 426 सेक्शन जेको आहे उहो इहा शइ मुलज़िम खे ॾिए थो त हू अपीलेट फोरम ते वञी करे 426 जी एप्लीकेशन ॾेई ऐं इन सज़ा खे टाइम बिंग मुअतल कराए, छो जो इहा शार्ट पनिशमेंट आहे। ऐं इन एस्पेक्ट खां जेकॾहिं ॾिठो वञे त हीअ क़ानूनी तौर ते जेको आहे रिलीफ इहो हिकिड़ो ठहे थो पियो। बाक़ी सियासी तौर ते हर माण्हू उनखे पंहिंजे हिसाब सां ॾिसे थो पियो। कुझु माण्हू इहे था सम्झनि त जेको आहे सो इहो असांजे अगेंस्ट केस तमामु कमज़ोर हुयो, या गवाहियूं न हुयूं, या जेको हेठि जज हुई उन असांजी एविडेंस खे एप्रिशिएट न कयो या असांखे मौक़ो न ॾिनो। ऐं जेके उन्हनि जा मुखालिफ़ आहिनि उहे वरी इहो था चवनि त मथां सुप्रीम कोर्ट जो जेको हिकिड़ो इम्प्रेशन आयो ऐं पटिशन में जेकी हुननि हिकिड़ी राय क़ाइमु कई जस्टिस बंदयाल साहिबु, उहा जेके आहे असरअंदाज़ थी इस्लामाबाद हाई कोर्ट ते। त चवण जो मक़सदु इहो आहे त सियासी ऐं क़ानूनी एतबार खां इहे 2 नुक़्ता नज़र आहिनि, ऐं ॿिन्ही खे मूं जेतिरे क़दुरु ॾिठो आहे त हिकु सियासी तौर ते जेको बि चवनि ऐं पर क़ानूनी तौर ते इहा ई आहे त 426 CRPC जे तहत जेकी बि पनिशमेंट शॉर्ट टेन्योर जी हूंदी 1 खां 3 साल जी, उहा 2-3 महीननि में प्रॉबेबली सस्पेंड थी वेंदी आहे। ऐं रही हाणे इहा ॻाल्हि त इहो बि हिकिड़ो बहस जेको आहे सो हाणे छिड़ियो आहे त आया इन सां जेको आहे फ़ैसिले जे मुअतल थियण सां, सस्पेंड थियण सां जेको PTI चेयरमैन आहे उहो वापसि सदारत ते बहाल थियो आहे या उहो अञा हिकिड़ो सुवालु आहे। इन ते बि 2 मौक़िफ़ आहिनि। जीअं सियासी पार्टियुनि जा 2 मौक़िफ़ आहिनि, ईअं असांजे वकील बिरादरी जा या लीगल एक्सपर्ट या कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट जेके आहिनि उहे बि इन शइ ते डिवाइड थियल आहिनि। ऐं जेकी मेजॉरिटी आहे ऐं जेकी वञे थो त हीअ सज़ा ख़तमु न आहे थी। सज़ा मन जो मतिलबु आहे त इहा अपील पेंडिंग हूंदी ऐं हीअ जेकी कन्विक्शन आहे इहा ऑन बेल ते जेको आहे कंडीशनल तौर ते मुअतल कई वई आहे फॉर द टाइम बिंग। इन सां जेको मुंहिंजो हिकिड़ो क़ानूनी ओपिनियन अचे थो उहो मेजॉरिटी जेको असांजे लॉयर्स ऐं कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आहिनि उन्हनि सां मुतफ़िक़ थो थिए त हिन में जेको आहे सो पार्टी पोज़ीशन ते ही वापसि न अची सघंदो। अलबत्ता जेकॾहिं अहिड़ी शइ आहे त उहा वरी अदालत में वेंदी ऐं उन जे लाइ 2 फोरम आहिनि। हिकु त अदालत मां हू डिक्लेरेशन वठंदा या वरी इलेक्शन कमीशन जे जेको आहे प्लेटफॉर्म ते हू वेंदा ऐं उनखां डिक्लेरेशन वठंदा। इहो लीगल बहस वरी हिकिड़ो आइनी बहस इख़्तियार थींदो ऐं उनखां पोइ जेकी अदालती फ़ैसिला आया उहे ई इन शइ खे डिसाइड कंदा त आया हुअणु छा खपे। ठीकु ज़मीर साहिबु, जेको ॿियो मामिलो अॼु साम्हूं आयो त ज़मानत ते अदालत आज़ादी जो हुकुम ॾिनो इमरान ख़ान साहिब जी, पर उनखां पोइ साइफ़र वारो जेको केस आहे उहे इतला साम्हूं आया त उहो रुकावट बणियल आहे ऐं सुभाणे ताईं जुडिशियल रिमांड ते आहे ख़ान साहिबु। ऐं हीउ मामिलो अञा कीअं ॾिसो पिया त हिन वक़्तु ज़मानत ते आज़ादी रोके छॾी आहे, साइफ़र केस अॻियां कहिड़ी ॾुखियाईयूं पैदा करे सघे थो ख़ान साहिब लाइ? हाणे अर्ज़ु इहो आहे त जॾहिं बि का कोर्ट सस्पेंड कंदी आहे पनिशमेंट या बेल ॾींदी आहे त उन में पर्टिकुलर लफ़्ज़ हिकिड़ो आख़िर में लिखंदा आहिनि, इफ़ ही इज़ नॉट रिक्वायर्ड इन एनी मोर कस्टडी इन एनी अदर केस। त हुन में इन जे हद ताईं इहो आहे त हीअ जेकी तोशाखाना वारो सस्पेंड थियो आहे फ़ैसिलो उन सां इहा शइ न आहे त जेके ख़ान साहब जे अगेंस्ट ॿिया ट्रायल हलनि था त उन्हनि ते हीअ असरअंदाज़ थींदो। हाणे साइफ़र जी हिकिड़ी स्पेशल अदालत ठही आहे, स्पेशल जज बीठो आहे ऐं उहो जीअं जेको आहे सो ॿियनि अक्यूज़ खे जीअं शाह महमूद कुरैशी आहे या ॿिया जेके आहिनि उहे ऑलरेडी जेको आहे उनखे फेस था पिया कनि ऐं पुलिस कस्टडी में आहिनि ऐं कुझु जुडिशियल रिमांड ते जेको आहे सो जीअं इमरान ख़ान साहिबु ऑलरेडी जेल ते हो त उनखे जुडिशियल रिमांड खे कंटिन्यू कयो अथनि। त इहो ईअं आहे त इन सां इन जो को लिंक न आहे ऐं इन सां लिंक रखण बि न खपे, छो जो हर केस पंहिंजी नोयत जो हूंदो आहे, पंहिंजो हुनजो ट्रायल हूंदो आहे, हुनजी पंहिंजी हिकिड़ो प्रोसीजर हूंदो आहे। त इहे शयूं सिर्फ़ु साइफ़र वारे केस जो उन सां तोशा वारे सां मिलणु या इहो मुमकिन आहे कोन। साइफ़र जो हिकिड़ो पंहिंजो ट्रायल आहे ऐं उहो साइफ़र जी गुमशुदगी वारो जेको केस आहे उन में ही मतलूब हुयो, दो के ही जेल में हुयो
इन जे करे पुलिस खे जेको आहे सो कस्टडी वठण जी ज़रूरत न हुई, लिहाज़ा जज इहो ई मुनासिबु सम्झो त जेल में आहे, लिहाज़ा इन जी जेल कस्टडी खे कंटिन्यू कयो वञे। बाक़ी ॿिया बि खोड़ सारा केस आहिनि जिन में ख़ान साहब जेल में हुयो त हू पेश न थी सघियो हुयो। नतीजतन उतां जे अदालतुनि उन्हनि जी ज़मानत जेको आहे उहा मुअतल करे छॾी आहे, लिहाज़ा उन्हनि केसनि में बि ही जेल में रहे थो। ऐं जेकॾहिं हिन साइफ़र केस में बि ज़मानत थी वञे त पोइ जेके ॿिया केस जंहिंमें ही ऑलरेडी बेल ते हुयो उहे बि जेके बेल कैंसिल आहिनि त उन जे बिहाफ ते बि जेल में ई रहंदो। ऐं नियर फ्यूचर जेकी हिकिड़ी जेकी रवश आहे इस्टेब्लिशमेंट जी, अपोज़िशन जी या मौजूदा हुकूमत जी, उहा इहा ई थी लॻे त जेको आहे सो हिन खे जेल में रखियो वञे ऐं जेको प्रोसीजर आहे उन तहत ही हिन खे जेल में रखियो वञे। ठीकु ज़मीर साहब, अवां जी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे नसीर मेमन साहब मूं सां गॾु मौजूदु आहिनि, एजाज़ साहब आहिनि। नसीर साहब, अवां कीअं ॾिसो पिया इन डेवलपमेंट खे? ऐं जीअं ज़मीर साहब फरमायो त मुश्किलातूं बरक़रार रहंदियूं, रिलीफ हिन केस में ज़रूरु मिलियो ख़ान साहब खे तोशाखाना वारे में, पर जेको नज़र अचे पियो ऐं जेको इम्प्रेशन जुड़े थो त लॻे पियो त हीअ ॾुखियायूं कोन घटिबियूं ऐं ख़ान साहब अञा जेल में ई हूंदो। जी महिरबानी नाजिया, मुंहिंजो ख़्यालु आहे असांजे बैरिस्टर दोस्त लीगल पॉइंट ॾाढी सुठे नमूने एक्सप्लेन करे छॾी आहे। ऐं मुंहिंजी पंहिंजी बि अंडरस्टैंडिंग इहा आहे त हीअ जेके रिलेटिवली शॉर्ट टर्म सेंटेंसिस आहिनि उहो छो त केस हलनि था ढगे मुदे लाइ, पोइ सुभाणे जेकर पोइ इन करे बि कंदा आहिनि जजिस त मिसाल 3 साल पियो केस गहिलजंदो, पोइ तव्हां हुनखे आख़िर में बाइज़त बरीअ नाले ते छॾियो त सज़ा पूरी करे चुको हूंदो। इन करे इहा लॉजिकल आहे ऐं इहो को एॾो वॾो सरप्राइज़ कोन्हे। पॉलिटिकल पार्टियूं ज़ाहिर आहे हुनखे पॉलिटिसाइज़ ज़रूरु कंदियूं, इहो पॉलिटिकल पार्टीज़ जो कमु आहे उहो ज़रूरु कंदियूं। लीगली पोज़ीशन मूंखे बिल्कुलु मां एग्री थो कयां असांजे ज़मीर साहब सां त इहा ड्यू हुई, इहा लॉजिकल हुई, पर ॻाल्हि हिते ख़तमु कान थी वई न। इहा ॻाल्हि त मुअतली जो लफ़्ज़ ई ॿुधाए थो न, केस त वापसि न थियो आहे, इहो बि कोन थियो आहे त जज साहब चए त इल्ज़ामी कूड़ो हो असां भरी करे छॾियो। छो त अञा केस जी मेरिट डिबेट में न आई आहे मुंहिंजी अंडरस्टैंडिंग मुताबिक़। अञा त सिर्फ़ु इहा ॻाल्हि आई जेका दरख़्वास्त ॾिनी हुई PTI वारनि साहिब सज़ा जे मुअतली लाइ ॾिनी हुई, त उन हद ताईं हुन कंकर थी आहे, पर अञा एक्चुअल केस ऐं हुनजी प्रोसीडिंग्स हुनजी मेरिट जे ट्रायल कोर्ट में हलियो। हाणे उहे आर्ग्यूमेंट्स ऐं ट्रायल कोर्ट जूं प्रोसीडिंग्स कीअं एग्ज़ामिन थींदियूं, प्रोसीजरल फ्लॉज़ कहिड़ा, जेके चार्ज लॻाई थी वञे PTI पारां त असांजा गवाह पेश थियण न ॾिननि, इहे सभु शयुनि जी स्क्रूटनी अञा रहे थी। अदालत अॻियां छा कंदी इहो लीगली वरी बि ज़मीर साहब जहिड़ा लीगल दोस्त ॿुधाए सघनि था। छा केस वापसि ट्रायल कोर्ट ॾांहुं हलियो वेंदो, हिते हुनजी फर्दर हियरिंग थींदी, पर मुंहिंजे नज़र में तव्हां हुनखे रिलीफ चओ था, मूंखे एक्चुअली लीगली बि रिलीफ कोन थो नज़र अचे। इन हद ताईं ठीकु हो त उहो ॿाहिरि हुजे या हुनजो केस हलंदो रहे हा, पर जीअं त बेसिक चार्ज जेका फ्रेम थी हुई ऐं जेका कन्विक्शन जेका ट्रायल कोर्ट ॾिनी हुई उहा जीअं त विथड्रा न थी आहे त हुनजी डिस्क्वालिफिकेशन बि ऑब्वियसली माना मां लीगल माहिर न आहियां, पर मां एतिरो सम्झी सघां थो प्रेमा फेस आहे त जेकॾहिं अञा उहा केस ख़तमु न थियो आहे त चार्ज त जेका हुन ते ॾंडो पियो, कन्विक्शन त इंटेक्ट आहे। तंहिं करे जेसिताईं हू पेॾो नथो साबित थिए हिन केस में, तेसिताईं हुनजी मुअतली चेयरमैनशिप तां ऐं उहे सभु शयूं नाअहली इलेक्शन तां सभु मूंखे बरक़रार थियूं नज़र अचनि। रही ॻाल्हि हुनजी कन्विक्शन जी कंटिन्यूटी त ज़ाहिर आहे, या तव्हां ॾिसो पिया त ईमान मज़ारी खां वठी जेतिरा बि ॿिया माण्हू हींअर हुन पार्टी सां सिधी या अणसिधी तरह, ईमान मज़ारी त लॻापियल बि कान्हे, पर जेके अणवणंदड़ आहिनि कंहिं सबबनि जे करे उहे माण्हू हिकिड़े केस मां निकिरनि था, ॿिए में अंदरि थियनि था। तव्हां लॻातार ॾिठो आफ़रीदी ईअं कयो, आफ़रीदी सां ईअं थियो, तव्हां ॾिठो आहे त शाह महमूद कुरैशी सां, परवेज़ इलाही सां, सभिनि सां थिए पियो। सो इहो सिलसिलो त हलंदो। फ़िलहाल त ख़ान साहब सिचुएशन हिन सिचुएशन में त इज़ीली कोन थो शयुनि खां पंहिंजी जान सराए सघे। केस तमामु घणा आहिनि, मोर इम्पॉर्टेंटली साइफ़र केस त मूंखे हिन खां वधीक सीरियस थो लॻे। उन जूं प्रोसीडिंग्स ॾाढियूं तेज़ रफ़्तारी सां हलनि पियूं, हुन में अॻे ई हुनजी इंट्रोगेशन बि शुरू थियल आहे ऐं हींअर ताईं जेको ख़बरूं ॿाहिरि अचनि पियूं त का चिठी वज़ाहत बि कान थी अचे न। वज़ीर आज़म साहिबु अॻूणो चए थो त हा मूंखां साइफ़र गुम थी। हाणे इहा ॻाल्हि एॾी नंढी न आहे जेका एतिरी आसानी सां कोर्ट में हुनखे स्टैंड बाय करे सघंदो या कोर्ट हुनखे इग्नोर करे सघंदी। हीउ जेको हाणोके केस में जंहिं शइ खे पॉलिटिकली वधीक जंहिं चार्ज कयो, उहो मुंहिंजो ख़्यालु आहे सुप्रीम कोर्ट जे जज साहिब जा जेके रिमार्क्स आहिनि, पर्सनली मां सम्झां थो त माना छा खणी चइजे, पर शॉर्ट बिकमिंग ऑफ अ जज हुया, अनकॉल्ड फॉर हुया। हिकिड़ी सबऑर्डिनेट कोर्ट में केस हलंदड़ आहे, तव्हां हुन ते हिकिड़ो क्लियर ओपिनियन जॾहिं चीफ जस्टिस ॾिए, ऑलमोस्ट फ़ैसिले जहिड़ो ओपिनियन ॾिए,
त पोइ भली हेठि इन्फ्लुएंस एक्सेप्ट न बि थियो हुजे त बि उनखे डीम इहो ई कयो वेंदो, उनखे परसीव इहो ई कयो वेंदो। सो मुंहिंजे ख़्याल में जज साहब खे काफ़ी तकड़ बि आहे, हुनजा ॾींहं थोरा बचा आहिनि ऐं हू अॻे ई हिन मामले में सफ़ा खुली खेॾे थो, क्रीज़ खां ॿाहिरि निकिरी, हुनखे परवाह घणी आहे कान त नागुजी न पुठिजी, त उन करे हुन चिटनि लफ़्ज़नि में चई बि छॾियो। मूंखे लॻे थो इन शइ फ्यूलअप कयो आहे ऐं इन शइ जो जेको पॉलिटिकल इम्प्लीकेशन आहिनि तो पॉलिटिकल पार्टीज़ हाणे उन तां फ़ाइदो वठंदियूं, डेफिनेटली वठंदियूं। मूंखे लॻे थो इहा स्टेटमेंट रेस्पॉन्सिबली न अचनि घुरिजे। ठीकु आहे नसीर साहिबु, हुनजो आगाज़ बि थी वियो आहे, जेके रद्देमल साम्हूं अचे पियो उन में इन ई इम्प्रेशन जो हवालो बार बार साम्हूं अचे पियो। अॻूणे वज़ीर आज़म बि पंहिंजे रद्देमल में इहा ॻाल्हि कई आहे। जज साहिबु, अव्हां कीअं ॾिसो पिया, जीअं नसीर साहिबु फरमायो त जेके पॉलिटिकल इम्प्लीकेशन्स हूंदा आहिनि, सियासी पार्टियूं ज़रूरु इन शइ जो फ़ाइदो, अॻु बि असांखे नज़र आयो त मुख़्तलिफ़ हवाला उन जा ॾिना विया आहिनि, मुख़्तलिफ़ जेके स्टेटमेंट्स या जेके हीअं रद्देमल साम्हूं अचे पियो। ॾिसो, जेको कुझु बे अदालती फोरम ते थियो त उन मां त बज़ाहिर ईअं ई पियो मालूम थिए त अञा ताईं इनखे हिकिड़ो लाॾे वारो ट्रीटमेंट मिले पियो ऐं सभु उनजे मुख़ालिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ बि इहो ई रखियो आहे, पंहिंजो तनक़ीद कनि था इन बुनियाद ते त इमरान ख़ान खे अञा ताईं लाॾे वारो सलूक कयो पियो वञे ऐं उनखे हिकिड़ो अदालत मां स्पेशल रिलीफ मिलंदे नज़र अचे थो। जेतोणीक जीअं नशीर साहिब चयो त हीउ जेको डिसीशन आहे जेको आहे उनखे ट्विटर ते ट्रेंड हलाए वाह वाह करण ऐं जी हद ताईं त ठीकु आहे, पर उहे सभु शयूं लीगली पंहिंजी जाइ ते उनजो अमली तौर ते उनखे को रिलीफ न मिलियो। अॼु बि तव्हां ॾिठो 6 बजे ताईं अमलो वेठो रहियो त जेको उनखे ₹1 रुपए मचलक जो चयो उहो मचलका बि जमा न कराया, माना हू पाण बि इंट्रस्टेड न हुया, छो त ॿी अदालत वरी अॻु में ई ऑर्डर जारी करे छॾियो त सुभाणे ताईं हिनखे क़ैद में रखो, अटक जेल में जुडिशियल रिमांड ते ऐं सुभाणे कोर्ट में पेश कयो। त अमली तौर ते त अहिड़ो को ख़ासि इन जो को फ़ाइदो न थींदो, बाक़ी सियासी तौर ते उनखे बिल्कुलु वाह वाह लॻी पई आहे। PTI जा दोस्त जेके बि उन जुलूस बि कढियऊं कराची में बि मुख़्तलिफ़ शहरनि में, त उनजो हिकिड़ो को सियासी पहलू पंहिंजी जाइ ते, बाक़ी कानूनी हवाले सां मूंखे उहो रिलीफ नथो लॻे। इहो अॻिते हली वेंदो कंहिं ॿिए जज वटि वेंदो, छो त अॻु में बि जंहिं जज फ़ैसिलो कयो उनखां अॻु में कंहिं ॿिए जज वटि हुयो, उतां बि हिननि केस ट्रांसफ़र करायो। वरी इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे ख़िलाफ़ु ट्रेंड हलाया ट्विटर ते ऐं उनखे इलाही घटि वधि ॻाल्हायो ऐं चीफ जस्टिस साहिबु जहिड़े तरीक़े सां हुनजी निगरानी करे पियो ऐं सुप्रीम कोर्ट में उते रखी वेही रहियो पिटीशन, अॻु में इस्लामाबाद हाई कोर्ट फ़ैसिलो करे त पोइ थो मां कयां। त इहे सभु शयूं इन ॻाल्हि खे हथी वठाइनि पियूं त ॼण इमरान ख़ान जे लाइ अदालती फोरम ते हिकिड़ो सॉफ्ट कॉर्नर मौजूदु आहे, जेको असांखे माज़ीअ में कंहिं बि सियासी धुर या लीडर खे अहिड़ो क़िस्म जो ट्रीटमेंट मिलंदे नज़र न आहे आयो। भले उन में पीपल्स पार्टी हुजे या जेको आहे त मुस्लिम लीग नून हुजे, त उन्हनि जा जेके बि माण्हू जेल में हुया त उन्हनि सां उन तरीक़े जो सलूक कयो वियो। त इन जो पॉलिटिकल फ़िलहाल उन्हनि खे थोरो इहो रिलीफ मां सम्झां थो मिलियो आहे ऐं बाक़ी इन ते जहिड़े तरीक़े सां तनक़ीद थी आहे त उन मां बि उहे 2 पैरेलल हिकिड़ा जुडिशल अप्रोचिस ऐं हिकिड़ा सिस्टम जेको आहे आइडेंटिफाई थिया आहिनि त हिकिड़े मामले में तव्हां हिकिड़ो रवैयो था रखो, ॿिए मामले में तव्हां ॿियो बिटे मयार वारो जेको इहो तासुर आहे उनखे अञा वधीक तक़वियत मिलंदी। बिटे मयार वारे तासुर खे अञा वधीक तक़वियत मिलंदी। ऐं ज़मीर साहिबु फर्दर ही केस कीअं अॻियां प्रोसीडिंग्स थींदियूं उन ते बि ज़रूरु असांखे ॿुधाइजो। हाणे अर्ज़ु इहो आहे त ही त हुई हिकिड़ी जेकी मूं अव्हांखे अर्ज़ु कयो त जनरल प्रैक्टिस, जंहिं तहत को बि मुलज़िम जेको आहे उहो पंहिंजी शॉर्ट टाइम जी जेकी कन्विक्शन आहे उनजे लाइ 426 CRPC तहत ऐं आइन जे आर्टिकल 10A जे तहत जेको आहे सो इहो राइट ऑफ जेको आहे एक्सरसाइज करे सघे थो ऐं फंडामेंटल राइट आहे हुनजो। पर हाणे इहो उन मां इहा शइ न आहे या इहो तासुरु वठणु या इहो जेको आहे सो सम्झणु बींग अ स्टूडेंट ऑफ लॉ के केस में जान न आहे। अपील पंहिंजी जाइ ते हलंदी ऐं उन में जेके बि प्रोसीजर्स आहिनि उहे फॉलोअप थींदा ऐं उन खां अलावा जेकी बि एविडेंस आहे जेकी हेठि कोर्ट जेको आहे सो कयो उहा एविडेंस वरी अंडर कंसिडरेशन थींदी, उन ते आर्गूमेंट्स थींदा ऐं उन मां ईअं न आहे त को जेको आहे सो टेम्पररी तव्हांखे ही जेका सज़ा सस्पेंड कई वई आहे त तव्हांखे को ईअं सम्झणु खपे त तव्हां ट्रायल में ई आज़ादु थी विया आहियो। ट्रायल हलंदो
ऐं जीअं जेको आहे सो साईं जन ॿुधायो त हिकु जज इहो सदाईं हिकु ट्रायल नथो ॿुधी सघे। अॼु हिननि सस्पेंड कया, वरी सुभाणे ॿिए कंहिं वटि वेंदी, ऐं प्रोसीजरली जॾहिं इहो एविडेंस सां गॾु इहो मैटर हलंदो ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे सो मौक़िफ़ साम्हूं ईंदा, मुख़्तलिफ़ जेको आहे पार्ट ऑफ एविडेंस ईंदा, त उन खां पोइ मुमकिन आहे त कई अहिड़ा असां ॾिठा आहिनि पंहिंजे जेको आहे सो प्रैक्टिस जे दौर में त 70-60% कन्विक्शन में जेको आहे तब्दील थी वेंदी आहे ऐं उन्हनि खे सज़ा मिली वेंदी आहे। सम टाइम ईअं बि थी वेंदो आहे त उहो अपीलुनि जो प्रोसेस एॾो लेंदी थी वेंदो आहे त जेकी आहे शॉर्ट टाइम वारी कन्विक्शन आहे उहा पूरी थी वेंदी आहे, पोइ उहो मैटर इनफ्रक्चुअस थी वेंदो आहे ऐं उहा जेको आहे अदालत उनखे वापसि जेको आहे सो माण्हू चवनि था भई अपील जेको आहे डिसमिस था कयूं इन दी लेमिनी के बाद जेको आहे इनफ्रक्चुअस थी वियो, टाइम पंहिंजो पूरो करे वई आहे ऐं मुलज़िम पंहिंजो मियाद जेकी आहे उहा सज़ा जी काटे चुको आहे। त ईअं थींदो त हिन में बि इहो ई मूंखे नज़र थो अचे पियो त हीअ जेकी ख़ुशी आहे इहा ख़ुशी त हिकिड़ी तलवार वांगुरु हूंदी आहे, पोइ हाणे तलवार मथां हूंदी आहे, पोइ उनखे जेको ॾिसी ख़ुशि थिए या रोए, पर हिकिड़ी तलवार त अञा जेको आहे सो आहे जेकी आहे। मुख़ालिफ़नि जो मशवरो सही आहे, इहो पीटीआई वारनि खे त अञा मिठाई विराइण जो वक़्तु कोन्हे। ॾिसो पाकिस्तान में हाणे असल में पीटीआई वारा बि शायदि मुंहिंजा दोस्त इन जे करे मिठाई वठण में जल्दी कंदा आहिनि जो हुननि खे इहा ख़बर पवंदी आहे। ऐं हिकिड़ो जेको साईं एजाज़ साहिब बि ॾिसो ॾिनो मशवरो ऐं मेमन साहिब बि, त असांजे अदालती निज़ाम में हिकिड़ी जेकी इम्प्रेशन पियो वञे थो न, हिकिड़ो जेको तासुर वञे थो, उहो ईअं आहे त माना हिकिड़ो जेको धड़ो आहे उहो कंहिंखे माना बेनिफिशरी करण लाइ वेठो ऐं हिकिड़ो धड़ो जेको आहे उहो इन में वेठो आहे त बाबा जेको असां अहिड़ो फ़ैसिलो ॾियूं जंहिंमें असां कानून ऐं आइन खे ॾिसूं। हिकिड़ो धड़ो उहो आहे त जेको चए थो त न असीं जेको आहे सो हिन कंहिं डायरेक्ट या इनडायरेक्ट एफिलेशन लव या कंहिं ॿिए चकर में जेको आहे हिन खे असीं इन सज़ा खां बचायूं। हाणे मामिलो इहो आहे त अदालती निज़ाम में कंहिं बि माण्हूअ जो अहिड़े तरह सां इम्प्रेशन ॾिसी करे अदालती सिस्टम तां जेको आहे भरोसो ख़तमु थींदो पियो थो वञे। हींअर जेको चीफ जस्टिस आहे पाकिस्तान जी रवश आहे, ऐं तव्हां उहो ॿार खां पुछो, हिकु आम जेको आहे माण्हूअ खां पुछो, उहो इन तासुर में थो वञे त चीफ जस्टिस जेसि ताईं आहे त इमरान ख़ान खे कुझु न थींदो, पीटीआई किथे न किथे वापसि अची वेंदी। त इहो जेको आहे ऐं ॿियूं जेके अपोज़िशन पार्टियूं आहिनि उन्हनि खां पुछो त उहे चवनि था त हीउ जेको आहे सो चीफ जस्टिस जेको आहे आइन ऐं कानून जी भञकड़ी थो पियो करे ऐं उहो उनखे नैरेटिव त माना हींअर खणी ईअं चइजे त पाकिस्तान में सभ खां वॾे में वॾो जेके पॉलिटिकल रिचार्ज फराहम थी करे उहा सुप्रीम कोर्ट थी करे, असांजूं अदालतूं थियूं कनि, अपोज़िशन खे बि इशू थियूं ॾियनि ऐं जेको इमरान ख़ान आहे या उनजी पार्टी आहे उनखे बि हिकिड़ो जेको आहे सो रिचार्जिंग इशू थियूं पयूं ॾियनि। ठीकु, त ज़मीर साहिबु इहो मामले खे अॻियां वधाईंदा नज़ीर साहिबु, हीउ सिलसिलो पोइ केसि ताईं जारी रहंदो? जीअं मां चयो त हीउ फ़ाइदो मिलंदो, नओं चीफ जस्टिस अचण वारो आहे, तव्हांखे लॻे पियो उन खां पोइ फ़र्क़ु ईंदो, शयुनि में चेंज नज़र ॾिसण में ईंदो? नओं जज साहिबु हिकिड़ी डिफरेंट अप्रोच रखे थो, पर इहो ज़रूरी न आहे त उनजे करे फ़ाइदो बि थी वञे। इन करे त इहे ॿ कैंप्स जंहिंजो ज़मीर साहिबु ज़िक्र कनि, उहे कोर्ट में हाणे तक़रीबन लॻभॻि एतिरा ई माण्हू ॿिन्ही पासे उन सोच वारा वेठा आहिनि। त जॾहिं तव्हां बेंच ठाहियो था त उन में या त पोइ बंदियाल साहिब वांगुरु उहे ई टे माण्हू खणो जिन खे हमख़्याल बेंच चयो थो वञे, पोइ त ॿी ॻाल्हि आहे। पर जेको तरीक़ेकार या हींअर ताईं जो ट्रेट रहियो आहे ईंदड़ चीफ जस्टिस साहिब जो, त जेकर हू पंहिंजे मेरिट जे बुनियाद ते बेंचिस ठाहे थो जंहिंजी तवक़ो आहे, पोइ हुन में इहो सिलसिलो अञा टंगंदो खां हटी करे भली जुडिशरी रस्ता बि हुजे, पर मसइलो इहो आहे त एग्जीक्यूटिव वटि वरी बि रस्ता रहनि था। एतिरा केसिस हींअर बि ख़ान साहिब वटि आहिनि जंहिंजे करे 5-5 ॾींहं बि केस हलाइनि, साईं 5 साल जेल में वेठो हुजे। पोइ इहो देरि त कान थी लॻे, अंबार आहिनि केस ठाहिण जा तरीक़ा, तंहिंजे करे जेसि ताईं असुलु ॻाल्हि आहे त मामला इस्टेब्लिशमेंट सां जिते ख़राबु थिया रिलीफ कोर्टुनि मां न ईंदो। मूंखां पुछो त रिलीफ त हुन इस्टेब्लिशमेंट खां ई अची सघे थो जंहिंसां जहिड़े जे करे ख़ान साहिब हिते पहुतो आहे। हाणे उहो केतिरो कंप्रोमाइज़ करे सघे थी, अॻियां सियासी हालतूं केॾा थियूं खणी वञनि, माशी वञनि, इन में अञा वेरिएबल्स एक्ट कंदा। साल अॻु असां मां कंहिं तसवर बि न कयो त शरीफ़ बिरादर ऐं ज़रदारी साहिब वारा इक़्तिदार ते वेठा हूंदा, बिल्कुलु कंहिंजे तसवर में कोन हो। पोइ जॾहिं विंड डायरेक्शन बदिलजे थी,
पोइ घणो कुझु बदिलजी थो वञे। सो इहो ॾिसणो आहे त ईंदड़ ॾींहंनि में इस्टेब्लिशमेंट ऐं सिविलियन जेके गवर्नमेंट्स आहिनि ऐं स्पेशली PTI आहे ऐं ख़ुदि इस्टेब्लिशमेंट मां मुराद रुगो नेशनल इस्टेब्लिशमेंट न आहे, पाकिस्तान जा कई मामला आहिनि, उहो बि हिकिड़ो फैक्टर आहे जंहिं ते असां घटि ॻाल्हि थिए थी त हीउ जेको कुझु थियो आहे इहो छा रुगो डोमेस्टिक इशू आहे या हिन जे पुठियां ॿिया टेंटिकल्स आहे। कॉम्प्लेक्स फिनोमेना आहे, ॾिसणो तौर ते ठीक निसाब बिल्कुल दुरुस्त पे फरमायो। वहाँ एजाज साहब हलंदे एजाज पर कुछ ऐड करण चाहियो इन कॉन्वर्सेशन में इन पॉइंट ते ऐं गॾो गॾु जेका ॿी डेवलपमेंट आहे जिते असीं ॾिसूं पिया त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां एहतजाज बि हलियो पे, आसरा पे ॾिना विया निगराननि पारां त अॼु शायदि रिलीफ मिलंदो, सुभाणे को फ़ैसिलो थींदो, पर फ़ैसिलो अॼु बि न थियो ऐं बहरहाल अॼु त जवाबु ॾिनो वियो आहे, ॿुधायो वियो आहे त IMF जो मुआदो थियल आहे, असीं त कुझु नथा करे सघूं, जेको रिलीफ फौरी तौर ते टेम्पररी बुनियादनि ते ॾेई सघिजे थो उहो सिर्फ़ु इहो ॾेई सघिजे थो त बिलनि में किस्तूं असीं करे तव्हांखे ॾेई सघूं था। मां सम्झां थो त इहो मामिलो अहिड़ो आहे इहो हुकुमराननि खे बि इन ॻाल्हि जो अहसासु आहे त हीउ हिकिड़ो टर्निंग पॉइंट साबित थी सघे थो, मुल्क में सिविल वार शुरू थी सघे थी, छो त जेतिरा बिल माण्हुनि खे ॾिना विया आहिनि ऐं जेतिरी क़िस्म जूं टैक्सिस तव्हां हणो था जेके इलीगली पार्लियामेंट जी मंज़ूरी खां सवाइ तव्हां कीअं था बिलनि में इनकम टैक्स वसूल करे सघो। GST छा जी GST जेको आहे त उहो बिजली ते तव्हां लागू था कयो ऐं TV चार्जिस 1980 वारे ज़माने खां वठी तव्हां जेको आहे त अञा TV फीस जेको आहे त हर को पंहिंजी केबल ऐं सैटेलाइट ऐं डिशिस या पंहिंजे जेको आहे मुख़्तलिफ़ प्राइवेट कंपनीज़ खां सर्विसिस थो वठे, को PTV त कोन थो ॾिसे माण्हू वेठो या PTV ते डिपेंडेंट आहे। त अहिड़े क़िस्म जूं शयूं जेके आहिनि इन्हनि खे फौरी तौर ते ख़तमु करणु घुरिजे, जेको हुकूमत ख़तमु करण जे मूड में लॻे नथी ऐं जेको गरमाइश उन्हनि महसूसु कई इन्हनि एहतजाजनि जे करे त उन खे डाइल्यूट करण जे लाइ हिननि जेका डिलेइंग टैक्टिक्स यूज़ कया 3-4 ॾींहं त अॼु था कयूं, सुभाणे था कयूं, अॼु मशवरो था कयूं, अॼु हीअ था कयूं, त घणो वक़्तु तव्हां इन सां कढी नथा सघो। ऐं जेकॾहिं इहो अहिड़ो इशू आहे जेको हर घर जो इशू आहे, हर माण्हू जो इशू आहे, हर माण्हू अफेक्ट थियो आहे ऐं इन सां जेकॾहिं थोरी बि गवर्नमेंट मिसहैंडलिंग कई त इहो गवर्नमेंट त छा पर सॼे मुल्क खे लोड़े सघे थो। इहो अहिड़ो इशू आहे ऐं हिनखे केयरफुली जेके बि स्टेक होल्डर आहिनि ऐं डिसीशन मेकर्स आहिनि उन्हनि खे केयरफुली हैंडल करणो पवंदो, न त मुल्क में बाहि लॻी सघे थी, बाहि भड़की सघे थी, जंहिंजी झलक असां ॾिसी चुका आहियूं। घणे भाङे माण्हुनि इहो हिन महिल ताईं तइ करे चुका आहिनि, ऐलान करे चुका आहिनि त असां बिजली जो बिल न भरींदासीं ऐं बिल उहो साड़े चुका आहिनि। त इन में जेकॾहिं थोरो बि मिसहैंडल थियो त इहो स्पार्क करे सघे थो ऐं इन जा खोड़ तबाहकुन नतीजा निकिरी सघनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा चवंदुसि त मां हिन महिल जॾहिं इहे हालतूं इन नज ते पहुची चुकियूं आहिनि त उन जे बावजूद बि जेके असल शयूं थियणु घुरिजनि, जेके जंगी बुनियादनि ते उपाउ वठणु घुरिजनि, उहे हुकूमत करण जे लाइ तयारु कोन्हे। मिसाल तौरु तव्हां वॾे में वॾो तव्हां पंहिंजो हुकूमती ख़र्च घटाइण जे लाइ जेके बि तव्हांजी ब्यूरोक्रेसी आहे उन में एडिशनल सेक्रेटरी, स्पेशल सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, फलाणा तीरा इहे जेके ब्यूरोक्रेसी खे ख़ुशि करण जे लाइ तव्हां इज़ाफ़ी उहिदा रखियो वेठा आहियो, इन में वॾे पैमाने ते ड्रास्टिकली तव्हांखे रिफॉर्म्स करणा पवंदा, इहे पोस्टूं ख़तमु करणियूं पवंदियूं। ऐं जीअं जजनि खे जेको आहे या जर्नलनि खे या जंहिंखे बि तव्हां मुफ़्त में बिजली ॾियो था, इहे मुफ़्त जूं अयाशियूं सहूलियतूं ख़तमु करणियूं पवंदियूं। जेको बि साबिक़ सदर हिकिड़ो रहे थो उहो मर्सिडीज़ गाॾी खां वठी ड्यूटी फ्री गाॾी खां वठी जेको आहे त बिजली मुलाज़िम नौकर चाकर चाहे कंहिंजे पीउ जो ईअं सम्झी तव्हां लुटियो था ऐं वसीलनि खे ग़रीब माण्हुनि खे जेको आहे त उन्हनि पैसनि ते तव्हां इहे अहिड़ियूं अयाशियूं था कयो पिया। त इहे जेसिताईं गवर्नमेंट उन्हनि पासे न वेंदी, उन वॾे पैमाने ते क़दम न खणंदा जंहिंसां आवाम मुतमइन थिए त तेसिताईं जेका इहा पंहिंजी जाइ ते इहो हिकिड़ो मौजूदु रहंदो ख़दशो ऐं त कहिड़ी बि महिल मुल्क में बाहि लॻी सघे थी। छो त हालतूं हाणे इन हालत ते माण्हू बचाव पंहिंजा कोंदा था वधनि, बचा मारींदा था वधनि, ख़ुदकशी कंदा था वधनि, पेट नथा पाले सघनि, त उहे माण्हू बिजली जो बिल किथां ॾींदा। त अहिड़े माहौल में जेकॾहिं फौरी तौर ते जेके बि इक़्तिदार जा अच्छे कारे जा मालिक आहिनि उन्हनि खे पंहिंजो क़िबलो दुरुस्त करणु खपे ऐं वाज़े तौर ते अहिड़ा उपाउ फौरी तौर ते वठणु घुरिजनि जेके आवाम खे थोरो एतमाद पुख़्तो कनि। ठीक है जैसा बिल्कुल दुरुस्त पे फरमायो है ज़ाहिर है ज़मीर साहब, इहो हर माण्हूअ जो मसलो आहे, असीं सभु सिधे रीति इन मसइले खां मुतासिर थियूं पिया, भोॻियूं पिया
जेका ही ॻाल्हि कई एजाज़ साहब त मथे लेवल ते इहा रियलाइज़ेशन त ज़रूरु आहे, इहो ख़दशो बि मौजूदु आहे त जेको ही अवामी क्रोध असांखे नज़र अचे पियो, कावड़ नज़र अचे पई, ही को सिविल नाफ़रमानी जो रूप बि वठी सघे थी ऐं असां उनजी झलक वाक़ई ॾिसूं पिया था मुख़्तलिफ़ शहरनि में त जीअं माण्हू कानून पंहिंजे हथनि में खणण लाइ बि तयारु बीठा आहिनि। सिचुएशन अहिड़ी आहे। अर्ज़ु इहो आहे त बदकिस्मती सां हितां जो जेको बि साहिब इक़्तिदार आहे, जेको बि इदारती जेको हिते माना डोमिनेंसी आहे, उन हमेशह अवाम खे अची करे या त बेवकूफ़ ठाहियो आहे या उन ते हमेशह बोझ बणियो आहे। हितां जी जेको असांजो सिस्टमेटिक तरीक़े सां जंहिं तरीक़े सां मुल्क खे हलणो हो उन तरीक़े सां हलियो कोन्हे। हिते अफ़सरशाही इस्टैब्लिशमेंट ऐं अदालती जेकी हुक्मरानी आहे इहा अवाम जा फ़ैसिला थी करे। हक़ीक़ी तौर ते हिते जेकी असांजी पॉलिटिकल जेकी इंस्टीट्यूशनलाइज़ेशन आहे उहा आहे ई कान। हिते जॾहिं अवाम जेको आहे सो पंहिंजा फ़ैसिला कोन थो करे सघे, जीअं हाणे जीअं निगरान हुकूमत आहे, हाणे निगरान हुकूमत का अवामी हुकूमत कान्हे का, इहा इदारती हुकूमत चई सघिजे थो त मुख़्तलिफ़ इदारा जंहिंखे असीं सिविल या मिलिट्री इस्टैब्लिशमेंट चऊं उन्हनि जे जेको आहे सो मर्ज़ी सां ई ठही आहे ऐं उहा अची करे उहा उन्हनि खे ज़्यादा जेको आहे सो फेवर ॾींदी बजुज़ के आवाम खे, छो जो हुननि खे इलेक्शन विहणी कोन्हे, हू आवाम जा नुमाइंदा कोन्हनि, लिहाज़ा पोइ उहे मुख़्तलिफ़ जवाज़ था ॼाणनि। जीअं अवां ज़िक्र कयो त हू चवनि था त 5 ॾींहं 6 ॾींहंनि खां पोइ इहो कमु कयनि त जीअं चवंदा आहिनि खोदा पहाड़ निकिला चूहा, उहो कमु करे अची करे पोइ आख़िर इन ॻाल्हि ते अची बीह रहिया त IMF सां असांजा मुआहिदा आहिनि, असांजी इंटरनेशनल कमिटमेंट्स आहिनि, इन जे करे असीं इहा शइ जेको आहे सो कुझु नथा करे सघूं। त चवण जो मक़सदु इहो आहे त असांजे हिते जेके इदारती ऐं निज़ाम में जेके सुकुम आहिनि, जंहिंजो एजाज़ साहब बि जेको आहे सो ध्यानु छिकरायो त एॾियूं पोस्टूं जंहिंखे तव्हांजी जेको आहे सो एडमिनिस्ट्रेशन हलाइण जे लाइ ज़रूरत ई कान्हे, बिला जवाज़ जेको आहे उन्हनि खे तव्हां रखी उन्हनि खे सरकारी ख़ज़ाने ते अवाम जे जेब ते जेको आहे सो हिकिड़ो मुसलित कयो आहे, जंहिंजे लाइ उहो जेकॾहिं सिर्फ़ु रिटायर थो थिए त उनखे पेंशनरी बेनिफिट सां गॾु लाइफ टाइम बेनिफिट्स ऐं प्रिविलेजिस छो? जेकॾहिं मॉडर्न दुनिया जी जेकी ॾिसजे थी कंपोज़िशन, उते रियासत माउ आहे ऐं उते हर को माण्हू जेको आहे उहो रियासत जी ख़िदमत करण जे लाइ ईंदो आहे। हिते हुकूमत करण था अचनि, हुक्मरानी करण था अचनि ऐं हू पंहिंजो पावर एक्सरसाइज़ करण था अचनि, न कि जेको आहे सो असांजे मुल्क ऐं आवाम जी ख़िदमत कंदे। हितां जो जेको माण्हू आहे उहो जेकॾहिं रिटायर थो थिए त उनखे अलाए केॾा प्रिविलेजिस उनखे घर था मिलनि, उन्हनि जी बिजलियूं, सिक्योरिटी, वरी सन कोटा, अलाए छा छा उनखे मिले थो। ऐं वरी इहो बदकिस्मती सां त असां वटि जेको प्रेसिडेंटली इहो माहौल हलंदो थो अचे त ग़रीब जो ॿारु ग़रीब रहंदो, अमीर जो ॿारु अमीर रहंदो, बिज़नेसमैन जो पुटु बिज़नेस थींदो कंदो, सियासतदान जो सियासत कंदो, ब्यूरोक्रेट जो जनरल जो पुटु जनरल थींदो, जज जो पुटु जज थींदो। इहो जेको निज़ाम आहे, इहो जेको तबक़ाती सोच ऐं जेको आहे सो फ़िक्र जेको फ़रोग़ थो ॾिए, जंहिंजे करे हाणे तव्हां ॾिसो पाकिस्तान इन नहज ते पहुतो आहे त 2 तबक़ा आहिनि, हिकु अमीर ॿियो ग़रीब। मिडिल क्लास जेको आहे उहो ख़तमु थी चुको आहे। मिडिल क्लास जॾहिं ख़तमु थींदो आहे त उहो तव्हांजी सोसाइटी जो तव्हांजे निज़ाम जे लाइ हिकु चैलेंज हूंदो आहे। मुमकिन आहे त जॾहिं अवाम हितां तव्हांजे अदालती वेसाघाती थिएसि, सियासी वेसाघाती थिएसि, समाजी हुकूक में वेसाघाती थिएसि, इंसानी हुकूक में जेको आहे सो वेसाघाती थिएसि, पोइ हू छा कंदो? हू अची जेको आहे सो फ्रस्ट्रेशन जो शिकार थींदो। जंहिंखे रोज़गार नथो मिले, जंहिंखे इंसाफ़ नथो मिले, जंहिंखे समाजी बराबरी नथी मिले, उन माण्हूअ ते तव्हां वरी इहो बर्डन बि विझो त तव्हां ते जेके ड्यू हुकूमत खे रोज़गार ऐं जेके फैसिलिटीज़ ॾियणियूं आहिनि उहे बि न ॾियो, त पोइ उहो बिल भरण जे लाइ या त बचा खपाए थो, या उहो पिने थो वीचारो, या उहो जेको घर जो जेको घर वारनि जा घर जे ॿारनि जा जेके ज़ेवर आहिनि उहे खपाए ऐं बिजलियुनि जा बिल भरे थो, त मुमकिन आहे त सिविल डिसओबीडेंसी जी तरफ़ असां वञूं। ऐं हुकूमत इन जे करे कोन थी सोचे जो हुकूमत इहा थी चए त असां आहियूं सिर्फ़ु ॾेखार जे लाइ। असुलु जेको डिसीशन मेकर आहे उहो असांजे जेके मुल्क जा इक़्तिदार जा जेके असुलु उहे धणी जेके परदे पोयां वेठा आहिनि, जेके पंहिंजी सोच ऐं पंहिंजी जेको आहे सो उहा कंहिं ॿिए जे ज़रिए इम्प्लीमेंट कराइण जे लाइ वेठा आहिनि, उन्हनि खे सोचणु खपे त रियासत जी बका खे जेकॾहिं बरक़रार रखिणो आहे त अवाम जे लाइ सोचणो आहे।
ऐं जेकॾहिं अवाम ई बेदार थी पियो ऐं अवाम ई इन तरफ़ जेको आहे सो उनजी जेको आहे सो इहा शइ अची वई त हू सुभाणे इहे शयूं बर्दाश्त न कंदो त मुमकिन आहे त पोइ हू भञ बि करे, हू बिल बि न जमा कराए, हू टैक्सूं बि न ॾिए, पोइ तव्हां छा कंदा? ऐं उनजो मुज़ाहिरो असांखे पूरे मुल्क में नज़र बि अचे पियो। ज़मीर साहिबु, नसीर साहिबु, हिन सूरत हाल में ज़मीर साहिबु फरमायो त असांजो आइन बि ॿुधाए थो रियासत जो छा कमु हुजे थो, रियासत जी बका छा में आहे। अव्हांखे लॻे पियो त का रियलाइज़ेशन थी आहे न समूरे मामले खां पोइ नज़र अचे थी, या को फॉरन को टेम्पररी रिलीफ जो को लॉलीपॉप ॾेई फ़िलहाल हिन मामले खे थधो कबो? ॾिसो, टेम्पररी रिलीफ बि कोन ॾेई सघंदा असां। खणी हुकूमत खे छा बि चऊं, पर इहा ॻाल्हि कंहिंखां गुझी कोन्हे त IMF इंतिहाई सख़्त ऐं कड़ियुनि शर्तुनि खां पोइ इहा जेका लोन फैसिलिटी इहा ॾिनी हुई, ऐं उन में मंथली मॉनिटरिंग जा क्लाज़िस मौजूदु आहिनि, मंथली रिसीट्स ऑफ टैक्सिस खे मॉनिटर करण जो क्लाज़ मौजूदु आहे। हीअं न आहे त हू कर्ज़ ॾेई ऐं तव्हां खां वाइदा वठी हाणे पासीरा थी वेही रहिया ऐं सॼो कर्ज़ बि रिलीज़ न कयो अथनि। इहो कंप्लायंस बेस्ड किस्तूं अचणियूं आहिनि। सो मूंखां पुछो त गवर्नमेंट इन वेरी डिफिकल्ट सिचुएशन, ॿिए पासे कड़ी आफ़त आई, मां कोन थो इन सॼे खे जस्टिफाई कयां, छो त इहो मौज़ू वॾो आहे, इहा बीमारी पुराणी आहे न। रुगो अॼु जे सिचुएशन खे ॾिसंदासीं त पोइ सम्झी न सघंदासीं। माण्हुनि जी तकलीफ़ ऐं अहजियत असां सभिनी खे सम्झ में अचंदा त सभु उन मां गुज़रूं पिया था। अनफॉर्चुनेट रियलिटी इहा आहे त हीउ जेको 75 सालनि जी ग़लति इकोनॉमिक पॉलिसियुनि जो हाणे एक्यूमुलेटेड जेको कॉन्सिक्वेंस आहे उहो इहो आहे त अॼु असां IMF जे साम्हूं लिटरली गोॾा खोॾियल पोज़ीशन में आहियूं। कंप्लायंस नथा कयूं त डिफॉल्ट में था ॾियूं। डिफॉल्ट हिन खां वधीक खौफ़नाक हूंदो, इहो ज़हन में रखियो। हीउ जेको कुझु हींअर ॾिसूं था इहो खौफ़नाक आहे, डिफॉल्ट हिन खां 10 टाइम्स वधीक खौफ़नाक हूंदो। मां हिकु घड़ीअ लाइ तसवुरु नथो करणु चाहियां डिफॉल्ट पक सम्झो, डिफॉल्ट माना सिविल वार, इन खां घटि पाकिस्तान में असरु न थी रहो हुनजो। सो सिचुएशन उहो चवंदा आहिनि त तव्हां माना बिटवीन द डीप सी एंड डेविल एंड डीप सी, तव्हां उन पोज़ीशन में मुल्क बीठो आहे। पाकिस्तान खे हिकिड़ो ओवरहॉलिंग जी ज़रूरत आहे, इकोनॉमिक ओवरहॉलिंग जी ज़रूरत आहे, ऐं उन में तमामु घणा डायमेंशन्स आहिनि। ब्यूरोक्रेसी घटाइण वग़ैरह बि हिकिड़ा हुनजा एलिमेंट्स हूंदा, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जेको ट्रिलियंस ऑफ डॉलर्स जो हाणे इम्पैक्ट आहे उहो कुझु वॾनि मेयर्स मां आहिनि, तमामु वॾनि। असांजी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट त अॼु जेकर डेटा ॾिठी हुजे 25% वरी हेठि हली वई आहे। $1.5 बिलियन खां मथे हाणे तव्हांजी फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट न बची आहे। 5-6 साल अॻु इहा $8-10 बिलियन हुई, पोइ बि रीजन में घटि खां घटि हुई। तव्हां डायरेक्ट इन्वेस्टमेंट नथी अचे। एक्सपोर्ट्स, अव्हांजी एक्सपोर्ट खां वधीक थाईलैंड जी रुगो टूरिज़म जी इकानमी आहे, का एक्सपोर्ट ते एफर्ट कान्हे का, रुगो जंगी जुनूनियत दहशतगर्दी ऐं इन जे पुठियां सॼा असां ॾहाका विञाए छॾिया। पाकिस्तान खे हिकिड़ी थारो रिवैम्पिंग जी ज़रूरत आहे इकोनॉमी जी। ही शॉर्ट टर्म मेयर्स वक़्ती फ़ाइदो ॾींदा। जंहिं शइ जी मूंखे ॻणती आहे त लॉन्ग टर्म सॉल्यूशन्स ते कमु नथो थिए, सभु एडाक जे पुठियां आहिनि। अॼोको ॾींहुं टपायूं, हिकिड़ो कर्ज़ु वठूं, वरी ॿियो दर वठी पुराणे जी किस्त लायूं, टीहों दर वठी ॿिए जी किस्त लायूं। इहो सिलसिलो ईअं ई हलण सां रिलीफ न ईंदो, सॉल्यूशन न ईंदो। तव्हां मुले करे सघंदा, रुगो मुसीबत टारे न सघंदो जंहिं क़िस्म जी रविश आहे जंहिं तरह सां मुल्क हले पियो। ऐं यकीन करियो त सोचे परेशानी थी थिए त हिन मुल्क में कंहिं वक़्तु बि कंहिं एक्सप्लोसिव सिचुएशन जी उमेद ख़दशो रखी सघो था। उमेद जो लफ़्ज़ न चवणु घुरिजे। मां तव्हांखे रुगो थोरो यादि ॾियारियां, ही वॉल्केनोज़ ईअं फाटंदा आहिनि नंढियुनि शयुनि मां। तव्हांखे यादि आहे अरब स्प्रिंग कीअं थी, ट्यूनिसिया में हिकिड़े गाॾे वारे खे धिका ॾियण तां ऐं फ्रूट किरण तां, हिन क़िस्म जे वाक़े तां अरब स्प्रिंग उनजो कॉन्सिक्वेंस। ही नंढड़ा वाक़िया वॉल्केनो खे इरप्ट कराए सघनि था, को बि मिसहैप आयो हिन एक्सप्लोसिव सिचुएशन में, जिते रोज़ हज़ारे माण्हू छिता लॻा वेठा, 2 वेलनि जी मानी कान्हे, 20,000 जा बिल आहिनि, उहे नथा ॼणनि त तव्हां IMF सां मुआहिदा छा कया आहिनि। उन जूं ज़िंदगियूं आज़ाद थी वियूं ऐं सोल्यूशन कंहिं वटि कोन्हे। सोल्यूशन कंहिं वटि कोन्हे। नसीर साहिबु बिल्कुलु दुरुस्त पिया चयो, सोल्यूशन कंहिं वटि कोन्हे ऐं सूरत हाल तमामु घणी ॾींहों ॾींहुं ख़राबु थिए पई। एजाज़ साहिबु, हिते इहो बि ज़िक्र थियो त ज़ाहिर आहे जेके मुस्तक़िल जेके 5 सालनि लाइ गवर्नमेंट्स अचनि थियूं उहे न पई सोचनि लॉन्ग टर्म मामलनि ते, लॉन्ग टर्म प्लानिंग ते। उन हवाले सां रियासत बि ख़ामोश आहे। निगराननि जो ज़िक्र थिए थो त निगरान त इहा ई ॻाल्हि कनि पिया त असीं जेको मैंडेट असांखे मिलियल आहे असीं उन तहत ई कमु करणु आया आहियूं। पर जेका बुनियादी ज़िम्मेवारी जेका निगराननि खे वठी करे सोचिजे थी, रखिजे थी, उहे आम चूंडनि जे हवाले सां जेको उन्हनि जो मामलत वारो किरदारु आहे उनखे कीअं पिया ॾिसो। इन समूरी सूरत हाल में इलेक्शन जे हवाले सां कुझु एक्टिविटीज़ में सरगर्मियूं बि शुरू थियूं आहिनि। फर्दर छा पियो थिए, 3 महीननि में इलेक्शन थियनि पिया न पिया थियनि, छा माहौल जुड़े पियो?
ॾिसो इलेक्शन कमीशन जंहिं तरीक़े सां पंहिंजो शेड्यूल ॾिनो हो नए सिरे हल्का बंदियुनि जे हवाले सां त 14 दिसंबर में हुननि जी हिकिड़ी प्रोसेस आहे जेको कंप्लीट थींदो ऐं आइन जी तक़ाज़ा इहा आहे त 9 नवंबर खां पहिरीं तव्हांखे चूंडूं कराइणियूं आहिनि ऐं अॼु बि पीपल्स पार्टी जो डेलीगेशन मिलियो चीफ इलेक्शन कमिश्नर सां त उन खां पोइ चीफ इलेक्शन कमिश्नर चयो त असांखे कानूनी ऐं आइनी तक़ाज़ाऊं पूरियूं करणियूं आहिनि त ॻाल्हि इहा आहे त हर को आइन ऐं कानून जी तशरीह पंहिंजी मुंहुं थो करे पियो को इदारो अहिड़ो न आहे जंहिं ते ट्रस्ट कयो वञे ऐं माना हर इदारे पंहिंजो पाण जो वकार विञायो आहे ऐं हर पॉलिटिकल पार्टीज़ पंहिंजो वकार विञायो आहे ऐं हाणे जंहिं तरीक़े सां आइन जी 90 ॾींहंनि जे अंदरि ॻाल्हि कई थी वञे उनखे इलेक्शन कमीशन नथी मञे ऐं इलेक्शन कमीशन जेको आहे उहो वरी किथां ॿिए हंधां बि कंट्रोल थिए त चवण जो मक़सदु त जॾहिं आइन जो एतिराम तव्हां ख़तमु कंदव ऐं उनजी ख़िलाफ़ वर्ज़ियुनि जो हिकिड़ो न ख़तमु थियण वारो सिलसिलो जारी रखंदव त यकीनन जंहिं मुल्क में जंहिं रियासत में आइन ऐं कानून जी बालादस्ती क़ाइमु न हूंदी त उते त जंग जो कानून हलंदो ऐं पाकिस्तान हाणे उन पासे वञी चुको आहे उन रस्ते ते हली चुको आहे अञा ताईं बि उहो वेकअप कॉल जीअं तव्हां चओ न त हिते 5 सालनि जी हुकूमत 5 साल त छॾियो हिते जेके माण्हू अचनि था जन आम उहिदनि ते मुख़्तलिफ़ इदारनि में उहे चवनि था मुंहिंजी पोस्टिंग पीरियड पूरो थिए मां वञा बाक़ी वञी पाण ॼाणनि तव्हां ॾिसो जंहिं मुल्क जो आर्मी चीफ चए त मूंखे सिक्योरिटी प्रॉब्लम आहे उहो वरी ॿिए मुल्क में पनाह वठे ऐं त अहिड़े माहौल में जेको आहे त उन मुल्क जी जेको आहे त कहिड़ी सिचुएशन तव्हां उनखे कीअं बहितरी जी हिकिड़ी उमेद तव्हांखे नज़र ईंदी आहे जॾहिं त उहे लाटूं बि उते ई था फिरनि पिया उहे चुग बि मटाइण लाइ तयारु कोन्हनि पिए को हक़ीक़ी माना में जेका हिकिड़ो चेंज वारो कमु आहे उहो करण जे लाइ को दुनिया में कोन्हे को इंडिया में हुयो हुननि पंहिंजूं कैंटोनमेंट्स जेको आहे त टाउन कमेटीज़ खे ॾेई छॾियूं असां वटि जेको आहे उन्हनि जी अधु जेतिरी फ़ौज आहे पर कैंटोनमेंट्स असां वटि वधीक आहिनि त उन्हनि जी बजटिंग तव्हां जेको आहे कंबेट तव्हां रखो भले पर वॾे पैमाने ते जीअं नसीर साहिब इशारो कयो त रिफॉर्म्स असांखे हर शोबे में खपनि ऐं उहे न सिर्फ़ु तिजारत जे हवाले सां बि खपनि ऐं हिते एप्रोच ॾिसो न त तव्हां मुल्तान में अंब 100 सालनि जा 50 सालनि जा बाग़ कटे उते हाउसिंग था ठाहियो ऐं वरी बयाबान में जेको आहे त इज़ाफ़ी पाणी खणी उते था चओ त असां फूड सिक्योरिटी पूरी कंदासीं त जॾहिं इहे तव्हांजी एप्रोचिस हूंदी तव्हां 70 सालनि में इहो तय न करे सघियो त तव्हां पंहिंजी दाल जी ज़रूरत केतिरी आहे त तव्हां दालियूं कयो तव्हां पाम ऑइल जेको आहे हिन महिल ताईं इम्पोर्ट था कंदा आहियो तेल तव्हां गाॾियूं हर शइ में इस्तेमालु बिजली जा कारखाना तव्हां सभु तेल ते लॻाया हाणे तव्हां वञी इहो पाण संभालियो आहे त असांखे विंड ऐं जेको आहे सोलर ते वञणु खपे त उन पासे बि को एतिरा घणा त न पर थोरी लेवल ते शुरू थी विया आहिनि पर उन में बि तव्हां ॾिसो त जेकॾहिं ठीकु है जज साहब तव्हांजो पॉइंट अची वियो ज़मीर साहब कुझु चवणु चाहींदो न ते अर्ज़ु इहो आहे त हींअर जेके हलियो त निगरान हुकूमत जेकी आहे उहो आइन जे रूह खां उनजी ज़िम्मेदारियूं सिर्फ़ु 2 आहिनि हिकु त हू डे टू डे जेके बि रियासती उमूर आहिनि उनखे हलाए ऐं नंबर ॿियो त हिकिड़ी इलेक्शन कमीशन जे लाइ मुआवनत करे फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन जे लाइ हाणे बाक़ी जेके बि उन मां तवक़ात रखण आहिनि या प्लानिंग जूं हुजनि डेवलपमेंट जूं हुजनि पॉलिसी सां रिलेटेड मुंहिंजो ख़्यालु आहे उहे उन्हनि जो डोमेन ई कोन्हनि के ऐं इहा जेके असांजूं अवामी हुकूमतूं आयूं आहिनि बदकिस्मतीअ सां उन्हनि में बि इहो लक्षण कोन रहियो जेके पंहिंजे मुल्क जे लाइ पंहिंजे अवाम जे लाइ हिन जेको आहे रियासत जे लाइ सोचे करे इहो कनि हुननि बि हमेशह इहो कोशिशि कई त या त असीं जेको आहे सो हिन हुकूमत में पंहिंजो टेन्योर कीअं पूरो कयूं वधि खां वधि घणा ॾींहं असांजी हुकूमत कीअं रहे ऐं मुखालफ़नि खे कीअं सज़ा मिले त लिहाज़ा इहे शयूं जेके असीं निगरान हुकूमत मां एक्सपेक्ट था कयूं उहे असांखे हक़ीक़ी तौर ते अवामी हुकूमत मां एक्सपेक्ट करणु खपनि ऐं जेकॾहिं उहा न करे त हींअर मौक़ो इहो आहे त हाणे इलेक्शन अचणी आहे त मुंहिंजो ख़्यालु त उन्हनि जो गिरबान पकड़णु खपे ऐं उन्हनि खां इहा शइ हुअणु खपे त तव्हां हाणे जेके इलेक्शन जे लाइ आया आहियो ऐं नुमाइंदा चूंडण जे लाइ तव्हां असांखे अची चयो आहे त हाणे तव्हां मुल्क रियासत ऐं अवाम जे लाइ छा कंदव तव्हांजी पॉलिसीज़ छा आहिनि तव्हांजी जेको आहे सो छा एफर्ट्स रहंदियूं ऐं तव्हां जीअं हिन नहज ऐं दर्ज ते अवाम ऐं असां ऐं रियासत खे पहुचायो त हाणे इन में निकिरण जे लाइ कढण जे लाइ तव्हां वटि छा प्लेन आहे जेसिताईं इहो अवामी सतह ताईं न थींदो ऐं असीं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो सोचींदासीं त असांजो जेको हुकुमरान आहे उन जे सां ई असांजी तक़दीर बदिलबी उईअं कोन्ह थींदो
इहो इनिशिएटिव असांखे हींअर वठणु खपंदो ऐं बिलख़ुसूस हींअर इलेक्शन जो जेको हीउ मौक़ो ऐं माहौल ठहे थो जंहिंमें इलेक्शन थियण वारी आहे त इन जो आगाज़ हुअणु खपे ऐं इन तहरीक जो जेके पाण खे ऐं अवाम खे ऐं जेको आहे सो रियासत खे बदिलजण जे लाइ जेको हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे या इलेक्शन जो प्लेटफॉर्म असांखे बहितरीनु माहौल मुहैया करे सघे। ठीक ज़मीर साहब, वरी महिरबानी मुंहिंजे मां गुफ़्तगू में हिसो वरितो, शरीक थिया अॼोके प्रोग्राम में। नसीर मेमण साहब जी वरी महिरबानी, एजाज साहब अवां जी वरी महिरबानी, मां प्रोग्राम में शरीक थियो। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी अवां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।